सवेल चढ़ो वियो खबर ना दोस्तन के गाल विसरी वही अच्छा सवेल चयो शहीद साथिन के वली साहब अजरक उठाईंदो उनके घर वारन के वली साहब की ख्वाहिश हुई मुझी ख्वाहिश हुई दादा अब्दुल कादर की ख्वाहिश हुई मामा आरब में साईं आलम शाह की ख्वाहिश हुई असांजे शहीद साथिन के हिन घड़ी हिन अवामी तहरीक जे सिंध की तारीख़ में इंतहाई ज़िम्मेदारी से चवां अवामी तहरीक जे सिंध के कौम परस्तन तरक्की पसंदन गरीब मिस्कीन बेवारिस बेवसीला मानून की तारीख़ जो ही वडे में वडो जलसो उन वडे में वडे जलसे में असां पंहिंजे शहीद साथियुनि खे यादि करणु चाहियो थे असीं चाहियूं था तो अची ॾिसनि त जंहिं काफ़िले खे वॻ में छॾे विया हुआ कुदरत उन्हनि खे मौक़ो न ॾिनो वो काफ़िलो पंहिंजे रस्ते ते रवां दवा आहे हकीम हारे पहुतो काश ॾिसी सघंदो हुजे हा ऐं काश पलीअ साहब गौरी असांखे डायलेक्टिकल मटीरियलिज्म ऐं हिस्टोरिकल मटीरियलिज्म न पढ़ाई हुजे हा ऐं असांखे ॿियनि जनमनि ते यकीन वकीन हुजे हा त सम्झो हा त साईं लतीफ़ बलोच हकीम हाले पहुतो ऐं ॿिया दोस्त ॾिसंदा हुजनि हा पर जे न ॾिसंदा हुजनि महसूस कनि पंहिंजनि प्यारनि जे ज़रिए जेके हिते मौजूद आहिनि सदन घरवादी जिनमें हू जीअनि पिया जिनमें हुननि जो DNA जिए पियो वो पाण न आहिनि पर हुननि जो DNA जिन ॿारनि में जिए पियो उनजे ज़रिए जेकॾहिं हू ॾिसी सघनि त हालेपुरा साहब अजो गई जाता उसा गई उसाता अजो गई जाता उसा गई उसाता बचार पेरड़ा खड़ा त पन पन थी छा बचार पेरड़ा खड़ा त पन पन थी छा सनी न संग न आस में उमंग जॾहिं बि सावणियूं अचनि जॾहिं बि सावणियूं अचनि छमर अलूट थी नचनि जॾहिं बि भिट भिट ते घटा गजी गजी वसे जॾहिं बि मोर टोर में ॾिसो न कंहिं बि होर में जॾहिं बि रोज वीज में ॾिसो अमोज रीज में तॾहिं न ई विसार जो त केरु सुञ में सुतो तॾहिं न ई विसार जो त केरु सुञ में सुतो तॾहिं न ई विसार जो त केरु सचले लड़ियो पर यादि रखो अञा त जाग थी जले अञा त जाग थी जले अञा त वेड़ थी हले अञा त घाव ताव में लहू लहू लड़ाव में विड़ी विड़ी रिड़न पिया रिड़ी रिड़ी विड़न पिया अञा थियूं न माणियूं अञा थियूं न माणियूं उछातिरियूं उबाण क्यों ॾिसो पलीअ साहब जे माणकियुनि में का उबाण नज़र अचनि थी अञा थियूं न माण क्यों उछातिरियूं उबाण क्यों अञा घड़ी पुरी ना अञा त रात थी ना वञो पोइ ॾींहों वञो वञी पिरी अखे चओ अञा त बाड़ बाड़ में उजाड़ बाड़ बाड़ में विड़ी विड़ी विड़ा पियो विड़ी विड़ी विड़ा पियो आज मुझे दिल इलाही सारी गालियों पी करण चाहे तव्हां सां रात थी पई आहे त थकी पिया आहियो ठीक है आऊं कयां थो हाज़िर हयात
तवाजी इजाजत सा आउं स्टेज तां हिकिड़ो ज़ाती कम करण चाहियां थो। तवाजी मोकल अॼु आउं सालगिरह जी स्टेज तां तव्हां सभिनी मुबारकूं ॾिनियूं, तव्हां फोटा कढाया, तव्हां अची किताबनि ते ऑटोग्राफ वरिता, तव्हां पलीअ साहब खे हथ मिलायो, पचके जा भर ॾिना, हार पाराया। अॼु आउं हिकिड़े हुन माण्हूअ जे तरफ़ां पलीअ साहब खे सालगिरह जी मुबारकबाद ॾियणु चाहींदुसि, जेको माण्हू पलीअ साहब सां कॾहिं गॾु हो जॾहिं पलीअ साहब वटि हिकिड़ी नंढड़ी वेस्पा हुई, जॾहिं पलीअ साहब नोवेक्स ऐं रोज़ी कार्नर जे हिकिड़े कमरे जे मसवाड़ जी जाइ में रहंदो हो, ऐं जॾहिं खाइण लाइ हिकिड़ी मानी हूंदी ऐं सुबुह जो पापा हूंदा हुआ, ऐं उहो माण्हू मुंहिंजी माउ जी ज़रीना बलोच उन तरफ़ां खेसि बर्थडे जी मुबारकबाद ॾींदुसि। लियाकत नेशनल हॉस्पिटल जे कैंसर वार्ड में जिंदगी जो आखिरी हिचकियों खणंदे वेंटिलेटर ते रखियल जीजा ज़रीना बलोच जैसा जॾहिं घर जा ॿार मिलण आया, हू कोमा में हुई, ॻाल्हाए न थी सघी, पर संदसि पिंपड़ियुनि बंदि थियल अखियुनि मां ॻोढ़ा फुड़ो फुड़ो थी विया पे। उन जीजे तरफां संदसि उन्हनि हसरतुनि सां पलीअ साहब के हैप्पी बर्थडे चवंदुसि त ॿी ख़बर न आहे, पर मरण खां पोइ तोसां गॾिजण जूं हसरतूं रहंदियूं। रसूल बख्श अली जो मुझो पीउ आहे, मुझो उस्ताद आहे ऐं मुझो क़ाइद आहे। अॼु तव्हांखे ॿुधायां त पलीअ साहब सां जेतिरो आऊं विढ़ंदो आहियां, को ॿियो न विढ़ी सघे थो, न पलीअ साहब ॿिए कंहिंखे एतिरी इजाज़त ॾींदो विढ़ण जी। आऊं संदसि थोराए थो आहियां त मुंहिंजे समूरनि ॿारनि हरकतुनि, समूरनि बेवकूफ़िन, समूरनि नादाननि, समूरनि जहालतुनि के नजरअंदाज करे हर पल मुझी रहनुमाई करे मूंखे हिन लाइक़ बनायो अथसि त तव्हांजे सफ़र में तव्हांजो कारकुन बि तव्हांजे अॻियां बीह सघे। कहिड़े क़िस्म जो पीउ आहे? अहिड़ो पीउ जंहिं वटि पाण खाइण लाइ पैसा न हुजनि जेल में, ऐं खेसि जेकॾहिं दोस्त गिफ्ट तौर राति जो ॿुधण लाइ BBC ॿुधण लाइ नंढड़ो रेडियो ॾियनि त सुप्रोडेंट सेंटर जेल हैदराबाद नूर इलाही खां मोकल वठी उहो नंढड़ो रेडियो पंहिंजे 10 सालनि जे पुट खे गिफ्ट तौर ॾेई छॾे त मुंहिंजे पुट खे आउं कुझु नथो ॾेई सघां, हीउ नंढड़ो रेडियो तोहफ़े तौर ॾियासि। उहो पीउ जेको पहिरियों दफ़ो ज़िंदगी में पंहिंजे नंढड़े पुट खे हल्की मार इन ॻाल्हि था ॾे मूंखे जो मूं हंध तां वेही अम्मा खे चयो पाणी पियार, बाबा चयो पाण वञी पी, मूं वरी वेही चयो बाबा खे ॿुधंदी कोन, अम्मा खे चयुमि पाणी पियार, बाबा वरी चयो पाण वञी पी, वरी टियों दफ़ो चयुमि अम्मा खे पाणी पियार, अम्मा उते बाबा खे विहारे छॾियो, अम्मा परे रंधिणे में कमु पई करे। बाबा हिकिड़ो फर्स्ट क्लास पपीते जो वणु ॾिठो घर में, उन मां झिगी कारी पटे, उन
तलड़ जहिड़ी टांगे सां मूंखे ॾाढी धव ते मार ॾिनई त पंहिंजो कमु पाण छो कोन थो करे। ऐं उहो पीउ जेके मूंसां मोहबत हुजे, सिंध जे हर ॿार सां मोहबत हुजे, ऐं जेके पंहिंजे पुट जे पालियल नंढड़े प्यारे कुते मोतीअ सां मोहबत हुजे, ऐं जंहिं कोट लखपत जेल में कई सुफ़ा उन मोती कुते ते लिखी छॾे, जेको मोती कुतो मूंसां ऐं पली जे हिसाब सां सवड़ में घिरी अची वेंदो। पंहिंजे ॿारनि जा लाॾ कोॾ खयल जेके पलीअ साहिब जा आहिनि, ॾहाकनि ताईं जेल में रहण जे बावजूद उहो रसूल बख्श पली जो जॾहिं क़ौमी जमहूरी ऐं अवामी मैदान में लहे थो, तॾहिं कहिड़ा इल्ज़ाम आहिनि जेके हुन ते नथा लॻनि। जॾहिं भेनरुनि खे आंदो हुयो पहिरीं कुन में त चयूं बाबा मर्द आहिनि कुन रनू अची आया आहिनि, रनू पिया नचाइनि, बाबा रनू नचनि पियूं ऐं रनुनि नची नची चश्मा जलम लिंक कैनाल रोके छॾियो ऐं सिंध जे विरांगे खे रोके छॾियो ऐं वरी खपायो जेल में विसारियो। हिननि सिंध जे न्याणियुनि जिन खे तव्हां रनू था चओ, इहे तव्हां जूं माऊं आहिनि, तव्हां जूं भेणूं आहिनि, जेके 5 अगस्त ते 8 अगस्त ते 13 अगस्त ते 19 फरवरी ते ऐं 28 जनवरी ते मैदान में निकिरनि थियूं ऐं फासिस्टनि खे ऐं हुकुमराननि खे गोड़ा खोलाइनि थियूं। ऐं तव्हीं बेगैरतो तव्हांजी मुर्सी आहे माल ठाहिण ते, लंडन ऐं न्यूयॉर्क दुबई पैसा शिफ्ट करण ते, ऐं ॿियनि जी मुर्सी आहे भत्ता वठण ते। मंथलियूं हींअर अवामी तहरीक SST जा नौजवान झोली फंड करण लॻा पलीअ साहिब जी सालगिरह लाइ, जिते वञनि चवनि हिन दुकान या हिन जाइ जो माहवार भत्तो फलाणी तंज़ीम खे ॾींदा आहियूं, तव्हीं झोली फंड करण छो आहे? अब कहिड़ी तंज़ीम फलाणी क़ौम परस्त तंज़ीम हितां माहवार भत्तो वठंदी आहे, फलाणा 4 माण्हू, फलाणी जमहूरी तंज़ीम शहीदनि जा नाला, इनकलाबनि जा नाला, क़ौमुनि जा नाला, उहा फलाणी तंज़ीम शहीदनि जा किसा वठी फलाणी तंज़ीम माहवार भत्तो वठंदी आहे। इहे भत्ता खोर, मंत्रियूं बदिलंदड़, इहे क्रिमिनल्स, इहे कहिड़ा इल्ज़ाम हणंदा रहिया। औरतूं अदीब इताद टोड़ीनि था, ठीका था वठनि, जेके इल्ज़ाम हणंदा हुआ आस्ते आस्ते गुम थी विया, भॼी विया। इल्ज़ाम हणंदा 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 जीअं आसिफ लगारी साहिब चई वियो सवेल, इल्ज़ाम हणंदा हणंदा पाण गुम थी विया। असीं हुते जो हुते बीठा आहियूं, असीं साबित कदमी सां बीठा आहियूं, तव्हीं भॼी वियो, तव्हां गुम थी वियो, तव्हां असां वांगुरु साबित कदम थी असांखे इल्ज़ाम हणंदा रहो। मज़र लगारी चयो त कहिड़ी दस्तार सजदरे सलामी न हुई। सिंध में कहिड़ो वॾेरो ऐं कहिड़ो क़ौम परस्त में रहियो जे एस्टेब्लिशमेंट नालो घोड़ा में खोड़िया। कहिड़ी दस्तार सजदरे सलामी न हुई ॼरनि खे खून ग़रीबनि जो पीआरण ख़ातिर। कहिड़ी दस्तार सजदरे सलामी न हुई ॼरनि खे खून ग़रीबनि जो पीआरण ख़ातिर। किरोड़ कंध झुकियल हा न हो फ़क़ति तुंहिंजो। किरोड़ कंध झुकियल हा न हो फ़क़ति तुंहिंजो। मोल गुरूर ग़ुलामनि जो जीआरण ख़ातिर। ख़िज़ा परस्त को लश्कर ॿुधी बहारुनि जी, ख़िज़ा परस्त को लश्कर ॿुधी बहारुनि जी काई झंकार विढ़े थो त पोइ कीअं थो विढ़े। ॾिसी छॾियोसीं ज़िल्लतुनि जे कारखाने सां कोई फनकार विढ़े थो त पोइ कीअं थो विढ़े। तो में ही गोली है गोली जिसूं के रिश्ते, तो में ही गोली है गोली जिसूं के रिश्ते। शफाफ आईनो निकोर बिने निजाई काई सूरजमुखी तारीख सुभाणे हूंदी रात जी तो सा दुश्मनी थी चले सिजाई।
पीठ जा पत्थर रखिया। पाकिस्तान में कड़ी तंजीम हुई ये सब का पहली हारन जो कम शुरू करो। अवामी तहरीक का सवाल जी केर थी सके। पाकिस्तान में औरतों के पहली के ऑर्गेनाइज करो अवामी तहरीक। पाकिस्तान में बारन के पहली के ऑर्गेनाइज करो अवामी तहरीक। पाकिस्तान में लेफ्ट एंड नेशनलिस्ट नौजवान की कड़ी तंजीम आए सिंधी नौजवान तहरीक जड़ी है सस्ती जड़ी अवामी तहरीक वट असा मिसाल कायम कयान पंहिंजे कायद जी अगवानी में असा मिसाल कायम कयान ऐं कंदा रहंदासीं। असांखे हिकिड़ो नओं पाकिस्तान ऐं हिकिड़ी नई सिंध ॾिनी। असांखे न आहिनि मंज़ूर तव्हांजा ड्रामा। असांखे न खपनि तव्हांजे शहीदनि जा कब्रिस्तान ऐं शहीदनि जा किस्सा। 4 शहीद हिकिड़े पासे सिंध जा हज़ार शहीद मरी विया उन्हनि शहीदनि खे कुर्बान करे मोरे मेहर दादू लाखात खे लोड़े खून ॿोड़े 4 शहीदनि जे नाले में पैसा कमाइण जी इजाज़त ॾींदासीं। तव्हांखे शहीदनि जे नाले में सिंध जो सौदो मंज़ूर आहे या नामंज़ूर? तव्हांखे अमेरिका जी गुलामी मंज़ूर आहे नामंज़ूर? तव्हांखे दहशतगर्दनि जी बालादस्ती मंज़ूर आहे या नामंज़ूर? वॾेरनि जी हुकूमत, दहशतगर्दनि जी हुकूमत, इंतहा पसंदनि जी हुकूमत, पीपलनि जी हुकूमत, वॾेरनि ऐं लीगलनि जी हुकूमत, पूरनि क़ौम पास्तनि जी हुकूमत नामंज़ूर आहे। सिंध में इंतहा पसंदी नामंजूर है। शहरी और मजहबी दहशतगर्दी नामंजूर है। वडेरन जो निजाम नामंजूर है। मौके परस्ती नामंजूर है। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि नामंजूर है। उहा ॿी ॻाल्हि है अच्छा अयूब यहया ज़िया ऐं मुशर्रफ 50 ॾींहनि ताईं सिंध जी यूनिवर्सिटी बंद रखी हुई। वो जेके सिंध यूनिवर्सिटी के बंद रखने में सीधी तरह या अणसीधी तरह पंहिंजे पॉलिसीज़ जरिए या कूड़न बाइकाटन जरिए यूनिवर्सिटी के बंद रखने जा जिम्मेदार आहिनि से सिंध जा सजणनि जा ख़बर सजणनि जा ख़बर तालीम जा बंद रखंदड़ सजण जा ख़बर क्लास बंद रखंदड़ बाइकाट कंदड़ मजदूरो कंदड़ ग़द्दार आहिनि जेके सिंध जे यूनिवर्सिटियुनि खे बंद रखियो वेठा आहिनि। जेके फर्दनि जे करे सिंध जो मुस्तक़बिल दाव ते पिया लॻाइनि। नौकरियूं हलियूं वेंदियूं 50 ॾींहं त छा हिकिड़ो हफ़्तो जेकॾहिं रिज़ल्ट या सेमेस्टर मुलतवी थिए नौकरियूं वेंदियूं आहिनि स्कॉलरशिपूं वेंदियूं आहिनि PhD जूं स्कॉलरशिप्स वेंदियूं आहिनि फेलोशिप में दाख़िलाऊं वेंदियूं आहिनि। ही साज़िश आहे ऐं उन साज़िश जे आड़ में हैदराबाद में दहशतगर्दनि जो मर्कज़ जिन्ना यूनिवर्सिटी के नाले में कायम करण जो इरादो रखियो वियो आहे। जिन्ना यूनिवर्सिटी जेकॾहिं ठाहिण चाहियो था इल्म जे पखेड़ लाइ त असीं सिंध जा माण्हू तव्हांखे पाई पाई करे कासिमाबाद जे स्टेडियम जे पोयां टुकड़ो ॾियूं था। हैदराबाद यूनिवर्सिटी ठाहिण लाइ त कासिमाबाद जे हिन पासे जेको स्टेडियम पियो आहे अचो क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी ठाहियो असीं सभु तव्हांजी हिमायत कंदासीं। तंहिंजे करे इहो ड्रामो बंदि कयो। असांजा माण्हू बराबरि कमज़ोर आहिनि पर असीं अटकलूं सभु सम्झूं था। ऐं आख़िर में आउं पलियर साहब खे गुज़ारिश कंदुसि त पलियर साहब तव्हां घणियूं सरगर्मियूं नथा करे सघो पंहिंजी तबियत जे करे 82 सालनि जी उमिरि जी करे पर तव्हांजो जेको ख़्वाबु आहे सिंध खे हिकिड़ो तालीम याफ़्ता वतन ॾिसण जो ख़्वाबु सिंध जे हर न्याणे जे पढ़ियल हुअण जो ख़्वाबु हर ॿार जे बासलाहियत हुअण जो ख़्वाबु सिंध जे माण्हुनि खे लंडन न्यूयॉर्क सिडनी
पेरिस फ्रैंकफर्ट टोरंटो वैंकूवर में ॾिसण जो ख़्वाब पोइ मोची अची सिंध जी ख़िदमत करण जो ख़्वाब उन जे पाए तकमील लाइ तव्हीं जीअं सवेल BM कुटी साहब चयो त असां ॿियो नंढड़ो मुतालबो वॾो मुतालबो को कोन था कयूं नंढड़ो मुतालबो वो नंढड़ो मुतालबो इहो आहे त परियर साहब असांखे इहा इजाज़त ॾियो असांखे इजाज़त ॾियो त 2020 में वरी तव्हां सां गॾु तव्हांजे 100 सालनि थियण ते हिते तव्हां सां गॾु ॿीहर 100 साल जी सालगिरह मल्हायूं ऐं सभु माण्हू हिते हुजनि दुनिया में ये थींदो आहे जो वॾा माण्हू वॾा कम कंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि जो अंजाम ॾिसण खां अॻु में हलिया वेंदा आहिनि हैदर बख्श जतोई कामयाब कामरान सिंध न ॾिसी सघियो बादशाह खान न ॾिसी सघियो पंहिंजे सूबे ते पख्तूनख्वा नालो थींदे न ॾिसी सघियो मीर गौस बख्श भिलन जो बलोचन जे उन जिदोजहद जे नवनि रंगनि रूपनि खे न ॾिसी सघियो केतिरा माण्हू हलिया वेंदा आहिनि जीअं हुन एब्राहम लिंकन लाइ वॉल्ट विटमैन लिखियो हो त जॾहिं लिंकन सिविल वॉर खे शिकस्त ॾेई अमेरिका खे जोड़े हिकु कयो त लिंकन न रहियो ऐं विटमैन लिखियो हो त ओ कैप्टन लिखियो ई लिंकन खे ओ कैप्टन माय कैप्टन आवर fearful trip is done. The ship has weathered every rake. The prize we sought is won. The port is near. The bales are here. While people are exulting, while follow eyes the steady keel, the vessel grim and daring. But oh heart, parade dil, सफर अची पुगो है मंजिल ते पुजी विया आहियूं पेड़ी अची किनारे ते लॻण वारी आहे साम्हूं बंदरगाह ते हज़ारे लखे माण्हू इस्तक़बाल लाइ बीठा आहिनि but oh heart 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 oh the bleeding drops of red where on the deck my captain lies fallen cold and dead आओ कैप्टन खे ॿुधाइण मुड़ी ॾिसां थो त कैप्टन अर्शे ते लेटियल आहे संदसि अखियूं बंदि आहिनि बेड़ी तूफान के शिकस्त ॾेई किनारे ते पहुती पर जंहिं बेड़ीअ खे किनारे ते पहुचायो उहो कैप्टन कोन्हे पर आऊं सिंध जे माण्हुनि खे मुबारकबाद थो ॾियां त जंहिं कैप्टन ॿिज छकिया क़ौम परस्तीअ जा इनकलाब जा ताबीगुनि जे नज़रिए जा उहो सदन तबाह करण जे लाइ सदन सफ़र में मौजूदु आहे आऊं तव्हां सभिनी खां इहो वाइदो थो वठां त अॼु जीअं टंगवाणी भाऊ खोसे जा ऐं कंदकोट ऐं करमपुर जा साथी ऐं शिकारपुर जा ऐं नंगर पारकर जा ऐं जाती जा ऐं वाई पांदी जा जेके राति जो निकिता आहिनि बसुनि में ऐं सॼी राति सफ़र करे सुबुह जो हिते पहुता आहिनि ऐं खेनि ज़रे घटि 24 कलाक थियण ते आहिनि उहे इहो ऐद कनि अॼु इहो वचन कनि त हाणे अॼु जेके हिन काफ़िले जा माण्हू लखनि जे तइदाद में मौजूदु आहिनि उहे हिन काफ़िले जे 1940 जे करारदाद वारी हिकिड़ी आज़ाद ख़ुद मुख़्तियार सिंध ऐं आज़ाद ख़ुद मुख़्तियार पाकिस्तान जे क़याम ताईं जे जीअरा हूंदा त पंहिंजे तन मन धन पंहिंजे ग़ैरत पंहिंजे वक़ार सां इन जदोजहद में शामिल रहंदा बुखारी जे लफ़्ज़नि में जे हेठि ताईं आया आहियो त बुखारी जे लफ़्ज़नि में त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो त जिगर शेर जो धारे अचबो हर देव ऐं राकास खे मारे अचबो हर हाल में अंजाम खे पारे अचबो हूंदो जे बयाबान लताड़े अचबो ऐं मंज़िल मक़सूद ई वादो आहे आयो जे अॻियां उभ